बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अअलमु उम्मती मिन बादी अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। तकबीर मुहर्रमा मुकब्बिरा बंदा पढ़ना लेकिन मजबूरी है। इंशाअल्लाह सुभाणे कुछ पढ़दा। ये जिक्र कायनात जे एड़े करीमन जो आ जिन करीमन वट को दुश्मन अचे उन खे खाली न मोटाईंदा। सुभान अल्लाह। ये अहल बैत अलैहिस्सलाम जो घरानो एड़ो घरानो आ जेके कंहिं दुश्मन खे न मोटाईंदा आहिनि। ऐं मासूम फरमाईंदा जंहिं बि अहल बैत सां वास्तो राब्तो ताल्लुक रखियो न हिते ज़लील थींदो न हुते ज़लील थींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न हिते ज़लील थींदो न हुते ज़लील थींदो। सबब छा है? अहल बैत अलैहिस्सलाम। नबी अंबिया जन फरमाइनि था अल्लाहुम्मा सल्ली अला सुनो फरमाए तो बंदे खुदा कायनात में अगर चाहो था अल्लाह तव्हां खे इज्जत इकराम वारो बणाए त अहल बैत अलैहिस्सलाम जे दरवाज़े खे न छॾिजां। छॾींदे गुमराह थी वेंदे, पकड़ींदे होॾे कोशिश ताईं गुमराह न थींदे। हाणे कायनात जे मौला जी हदीस पढ़ी अथऊं। सोनो तो चए त मुखां बाद हुन दर ते न वञिजो। ॼाणे छॾियो तव्हां में मुखां बाद अगरि को आलिम आहे त वाली जी ज़ात आहे। ऐं मां कोशिश कंदुसि त हिन अयाम में मतालिब पेश कयां त उहो इमाम अली अलैहिस्सलाम। हाणे असां न चयो त मौला इल्म जो दर असां न चयो, केरु चयो? हुन चयो। ऐं अहल बैत जे लाइ मञण जे लाइ उन जे दरवाज़े जे लाइ असां न चयोसीं, कायनात जे मौला ॾसियो आहे। तवजो कजो। आलम उम्मती मिन बादि अली इब्न अबी तालिब। ॼाणे छॾियो मुखां बाद में अगरि काई साहिब हैसियत इल्म वारी शख्सियत आहे त उहा अली जी ज़ात आहे। अचो त ॾिसो मोहम्मद कहिड़ो मोहम्मद आहे? उहो मोहम्मद आहे जेको अल्लाह जे कलाम खां सवा ॻाल्हाईंदो न आहे। तवजो आहे। उहो मोहम्मद जेको अल्लाह जी वही खां बग़ैर कलाम न करे। उन मोहम्मद जो सीनो जंहिं सीने जे लाइ अल्लाह थो चवे, हिन मोहम्मद जो सीनो आम सीनो न आहे। हिन सीने में नहरूं वहंदियूं आहिनि। छाजियूं? इल्म जूं। ही मोहम्मद अहिड़ो सरदार, अहिड़ो सुहिणो जंहिंजे लाइ कायनात सरदार इमाम अली अलैहिस्सलाम जन फरमाइनि था ही जेका बि इल्म जी ख़ैरात मिली आहे हुआ में मोहम्मद मुस्तफा मां मिली। तवजो आहे। छो त ही आम हस्ती न आहे। असां अहल बैत खे अहल बैत पाण न मञियो आहे। मञियो तॾहिं आहे ॾसियो हुन आहे ॿुधायो नबी आहे। मुखां बाद अचो त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख्सियत ॾिसो। हाणे अल्लाह उन हस्ती जे लाइ छा थो फरमाए? अल्लाह चए थो त मां तमाम नबियुनि खे रहमत बणायो आहे, लेकिन केतिरनि खे आहे? तवजो आहे। मां तमाम नबियुनि खे रहमत बणायो आहे, लेकिन रखी केरु आहे? मालिक कहिड़ी? अल्लाह चए थो मां सभिनी नबियुनि खे रहमत बणायो आहे, लेकिन उन्हनि खे पंहिंजी क़ौमुनि जे लाइ बणायो आहे। हर कंहिंजे लाइ रहमत न आहिनि। रहमत आहिनि पंहिंजी क़ौमुनि जे लाइ। हज़रत ईसा नबी वटि हिकिड़ी ॿुढड़ी आई। अल्लाह जा नबी ॾसियो त सही, मूंखे अखियूं न आहिनि, दुआ घुरो अखियूं मिलनि। नबी अंबिया जन अल्लाह जे नबी दुआ घुरी, अखियूं न मिलियूं। मालिक दुआ त घुरी अथमि, अखियूं छो न मिलियूं? अली जी इज़्ज़त जो कसम आवाज़ आई, ईसा ही तुंहिंजी क़ौम जी ख़ातून न आहे। तोखे रहमत बणायो आहे तोखे पंहिंजी क़ौम जे लाइ। ही तुंहिंजी क़ौम जे लाइ, तुंहिंजी क़ौम जी न आहे। अली मौला जी इज़्ज़त जो कसम आहे जॾहिं चई त ही तुंहिंजी क़ौम जी न आहे, लेकिन मिठड़े मोहम्मद जे लाइ ईअं न चई त महबूब तूं परिंदनि जो इमाम आहे। महबूब परिंदनि जे लाइ रहमत आहे, चरिंदनि जे लाइ रहमत आहे। हैवानात नबातात नन्हे जिन्नो इंस जे लाइ न चई। अल्लाह जी आवाज़ ते चए वमा अरसलनाक इल्ला रहमत लिल आलमीन। हिन रहमत लिल आलमीन ही अल्लाह चए थो मां रहमत
चाहे हिकड़ी आयत में खबर पए थी त आलमीन चाहे नबी जी रहमत केतिरी आहे। अल्लाह सूरह हमद में असांखे ॾसो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तारीफ़ तमाम तर तारीफ़ आहे उन रब जे लाइ जेको आलमीन जो पालनहार आहे। मांखे मालूम पइजी वियो त नबीउल अंबिया जी रहमत बि ओसी ताईं हलंदी जेसी ताईं हुन ख़ालिक जी जेसी ताईं हुन ख़ालिक जी कुदरत आहे। तवज्जो आहे वो कायनात जो मालिक हर जगह है। कोई ये चई सके तो अल्लाह मस्जिद में ना है फलानी जगह है या मस्जिद में है फलानी जगह ना है चवंदो न त अल्लाह त पाण चयो न हम अकर पई रही हमले करी मां त तुझे साह जे रग खां वधी कई। तवज्जो आहे हाणे इहो सुहिणो त चए नबीउल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमान था ओ ज़माने वारो मां तव्हांखे पंहिंजो वसी मुक़रर करे ॾियां थो। तवज्जो आहे सवाल करो ज़माने वारो मां तव्हांखे पंहिंजो वसी मुक़रर करे ॾियां थो ताकि हेॾे होॾे न भॼो दर बदर न थियो। कायनात जो मौला फरमाए थो जंहिं वक़्तु जंहिंखे बि इल्मु खपे दरवाज़े अली ते अचे दरवाज़े अली ते अचे कंहिंखे मूं ताईं पुॼणो आहे अली जे दरवाज़े ते। तवज्जो आहे मूं ताईं पुॼणो आहे उनखे अली जे दरवाज़े ताईं अचिणो पवंदो। नबी लंबिया ते फरमाइनि था कायनात में अहिड़ो को दर न आहे जेको दर अली जे दर जहिड़ो हुजे। तवज्जो इल्म जो दर आहे अली वटि। नबी लंबिया ते फरमाइनि था मां इल्म जो शहर आहियां अली उन जो दरवाज़ो आहे। फमन अरादल इल्म फलियहतल बाब इल्म खां पई दरवाज़े को वठी ॾियां भितियूं टपने चोर सॾिबे। भितियूं टपने चोर सॾिबे। नबी कायनात खे ॾसियो त मूंखां बाद जेको वॾो आलिम आहे उहो केरु आहे उहो अली आहे। ऐं नबी जी ॿी हदीस आहे त असांजे उम्मत जा उलमा बनी इसराइल जे अंबिया खां अफज़ल आहे। तवज्जो आहे हाणे मिसाल नबी खां शहादत नबी खां बाद टे शख्स आया हाणे उहे टे शख्स छा था चवनि था कायनात जो सुहिणो थो चए नबी जो चए त असांजी उम्मत जा उलमा तमाम बनी इसराइल जे अंबिया खां अफज़ल आहिनि। हलो त ॾिसूं भला इहो अगरि मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे लाइ चवे हा असां तस्लीम कयूं हा लेकिन असां कीअं मञूं त सोहणे चयो आहे सरदार अंबिया चयो आहे। ऐं ॾिसूं त सही हलो सवाल कयूं केरु हुया उहे टे रिवायत जी ॻाल्हि कयो त पोइ ज़िम्मेवारी सां थो पढ़ां मुंहिंजी ॿुधाई ॻाल्हि ॿुधाए कबीरा खे सम्झो। तवज्जो टे हिकु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मञण वारो हिकु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो मञण वारो हिकु हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो मञण वारो। तवज्जो त इहे टे शख्स ज़हन में रखो। इहे टई शख्स आया ऐं चयूं त हलो मदीने में हली ॾिसूं त सयूं पुछा त कयूं जो एॾी वॾी हदीस आहे इन जो को मफ़हूम बि आहे त न। आया सरवर कायनात पानी जहान मां गुज़र करे विया ॾिठूं त तख़्त ते कोई ॿियो वेठो आहे पुछा कयूं चऊं हीअ हदीस सुहिणे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणे फरमाई आहे त असांजी उम्मत जा उलमा बनी इसराइल जे अॻियां वरितो ॾिसूं त सही जे उम्मत खां अफ़ज़ल आहिनि। पोइ मां असां टे सवाल कंदासीं उन्हनि जा जवाब ॾिनो त असां तव्हांजे दीन खे हक़ मञींदासीं न त असां इनकार कंदासीं दीन जो। अली जी इज़त जो कसम जॾहिं हुते दरबार में हुन हिकिड़े चयो हिकिड़ो उथी करे चए थो मुंहिंजो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़िंदा कंदो हो अगरि तूं बि मुर्दा ज़िंदा करे ॾेखार। तवज्जो कजो नालो मौला चई तूं बि मुर्दा ज़िंदा करे ॾेखार त तुंहिंजे दीन खे मञा तलवार कढी कंदो वेही रहो असांजे दीन ते शक न कर। तवज्जो आहे असांजे दीन ते शक न कर। वरी ॿियो थियो चई तलवार बि तुंहिंजे हथ में आहे तुंहिंजे हथ में तलवार बि आहे हिकिड़ो ॿुधाए हिकिड़ो कमु करे तुंहिंजे हथ में
मूंखे एतिरो ॿुधाए जेका तलवार हथ में थी न तलवार खे मेण करे ॾेखार त मां तुंहिंजे दीन खे हक़ ते मञां चए तलवार खणी क़तल कंदोमांइ जे अॻिते सवाल कयई वरी टियों उठ तवजो आहे अलाए न टियों उथी करे चए थो मां हज़रत ईसा अपने मूसा अलैहिस्सलाम जो मञण वारो आहियां मूंखे एतिरो ॿुधाए मां सवाल करो मोहम्मद वाले बैत मोहम्मद हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मञण वारो आहियां मूंखे एतिरो ॿुधाए मुंहिंजो त नबी असा उछलींदो हो अज़दा पइजी वेंदी हुई हीअ भिक में जेका असा पइजी हिनखे उछल अगरि अज़दा पइजी वञे मां तुंहिंजे दीन ते ईमान आणींदुमि हुन चयो ख़ामोश थी वञ असांजे दीन ते शक न कर तॾहिं नबियुनि फरमाइनि था अअलम उम्मती मिन बादि अली इब्न अबी तालिब काइनात वारो तवजो कजो काइनात वारो यादि रखो इल्म जी खोज पव अली जे दरवाज़े ते अचिजो दरपदर न थींदो ही टे शख़्स जॾहिं दरबार में हलण लॻा चवनि था पिया ही त कूड़ा आहिनि हिन जो दीन सचो न आहे हिते ॻाल्हि ॿुधी सलमान साहिब ईमान अली जी इज़त जो कसम सलमान चए थो हया नथो अचेव सलमान चए थो हया नथो अचेव पुछो उन्हनि खां था जंहिंखे कुझु अचे नथो अचो तव्हांजे वारिस क़ुरान खां मसइलो पुछण आहियां अचो त तव्हांखे वारिस क़ुरान खां मसइलो पुछण आहियां त वारिस क़ुरान छा थो चवे आया मौला अमीर अलैहिस्सलाम जे जंहिंमहिल मौला अमीर अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते जंहिंमहिल आया तवजो कजो नामे मौला काइनात जे मौला जे दरवाज़े ते आया दरबार बाग में अञा मौला ॾिठो न आहे मौला ने फरमाइनि था सलमान हिन टिनी खे अंदरि वठी आ ॾिठो न अथई मौला जन ॾिठो न आहे चए थो सलमान हिन टिनी खे वठी आ मौला जंहिंमहिल अंदरि आया न मौला तव्हां ॾिठो न ई तादाद घणी बोला तव्हांखे कहिड़ी ख़बर पई इमाम जन फरमाइनि था मां काइनात जो इमाम आहियां मां इमाम मुत्तक़ीन आहियां तवजो आहे मां इमाम आलमीन आहियां मां इमाम आलमीन आहियां मां काइनात जो इमाम आहियां तवजो कजो अली जी इमामत रुगो इंसाननि ते न आहे काइनात ते इमामत आहे मौला अमीर अलैहिस्सलाम जी छो त नबी जन फरमाइनि था जेको कुझु मां आहियां उहो कुझु अली आहे जिथे जिथे अली आहे उहो कुझु अली आहे उहो कुझु मां आहियां तवजो कजो माना नबी जन फरमाइनि था जेको जेको अली आहे उहो मां आहियां काइनात मौला तॾहिं असांखे ॾसियो त जॾहिं बि तव्हांखे इल्म जी ज़रूरत पए अली जे दरवाज़े ते अचिजो मौला